ईदा तुंहिंजी पुराणी दुश्मन मासी दयाणी थी अचे। हिन बि घणनि सां जुत कई हूंदी, पर अॼु मां हिनखे ॿुधाईंदुमि त ईदो छा आहे। एक्सक्यूज़ मी, ओ मासी दयाणी, ओ मासी दयाणी, हो होय। सॾ त ईदे निभागे जो आहे, पर इहो आहे काथे? ओ मासी दयाणी, ओ मासी दयाणी। मोह इहो किथां थो सॾे, नज़र त किथे बि कोन थो अचे। ओ मासी दयाणी। दयाणीअ जो धक मारे या खारे, इहो आहे काथे लिकियल? ई दुआ जा जिन जो बच्चो। मासी दयाणी, अॼु ॻोल्ह त ख़बर पवई। मूंखे लॻे थो त हिन भित जी ओट में लिकियल आहे, मूंखे थो चढ़ाए। अॼु मां हिन पादर सां लौंदड़ी न सुझाईमांसि न, त मां बि दयाणी न आहियां। आदम बोलो, छा खाईंदो आहे? धीअ जो तोलो, ज़ाल काॾे वई अथई? एके पेके छो वई आहे? पिंगिया मार कॾेसि? प्यारिया। अरे तूं त वॾो को भारी आहे। मासी दयाणी खे खाईंदुमि। हिकु बस ट्रेन हाय रे हाय। गीता तुंहिंजा अॼु भरिजी विया गीता। हाणे मासी दयाणी ॼाणे त जिन मुंहिंजो मतिलबु आहे त कोठ ॼाणे। एक्सक्यूज़ मी मासी दयाणी, बाय। आजा बाय, हेॾे हेॾे। तुझी एतिरी जुरत गुलाम अचो तो जी मिला। आदन तू ही छा थो करे? मूंखे गुलाम सब कुछ ॿुधायो आहे। रब मुंहिंजी अंदर में खोट आहे, खोट हथ जा पलीत। गुलाम अॼु तुंहिंजो ख़ैर न आहे, तो मूंसां धोखो कयो आहे। अम्मा अलाए काॾे वई आहे, सॼे घर में सांत लॻी पई। किथे ईअं त न आहे वरी वई जीजा ॾे जहिड़ो कनि? छा कयां? हिन त मुंहिंजी इज़त सॼी खाक में मिलाए छॾी आहे। मां थी पई आहे, न त अहिड़ी सेखत ॾियांसि जो सॼी उमिरि लाइ सुधरी पए। सांवल ओ अदा सांवल, ओ अदा सांवल। आयो आयो। अदा सांवल त आहे सतीला, केतिरा ॼणा दर ते बिठा आहियो? सांवल हू मासी दयाणी। अम्मा छा थियो आहे सफ़ीला मांखे? अदा सांवल मासी दयाणी घिटीअ में बेहोश पई ही, ॿारनि ॾिठुसि। अम्मा घिटीअ में बेहोश पई आहे? थक लॻल था छा? ॿार चवनि था त मासी दयाणी घिटीअ में डिगी आहे। ओ या बेहोश लॻी पई आहे। अम्मा ओ बाबा काॾे थो वञी? पठल जे दुकान ते पियो वञा शेरल पुट। मामे पठल जे दुकान ते? छो बाबा खेर में? जावेद पुट जी मंगणीअ में जेको सामान ईंदो उहो पठल खां लिखराइण पियो वञा दुकान ते। बाबा इहो कमु त सॼो ज़ाइफ़ाणो आहे।
उनजी मां में पठल खे कहिड़ी ख़बर? आहे त सॼो कमु ज़ाइफ़ां जो शेरल पुट, पर असांजे घर में ज़ाइफ़ां त आहे ई कोन। ऐं न ई वरी तूं शादी थो करी। बाबा केतिरो थो चवां त तूं शादी कर। अरे इहा ख़ुशी मूंखे अखियुनि सां ॾेखार, पर तूं शादी करी कोन थो। बाबा हाणे तूं हीअं कर जो पहिरियां जावेद जी शादी करा, कामोरी भाॼई थी असांजे घर में अचे, पोइ मां बि शादी कंदुसि। पर पुट जेकॾहिं तुंहिंजी शादी थियल हुजे हा न, त उन सुघड़ नुंहं खां जावेद पुट जो सॼो सामान लिखायां हा मंगणे जो। हाणे जे न आहे घर में ज़ाइफ़ा, तॾहिं त पठल खां लिखाइण पियो वञा सामान। पर शेरल पुट, तूं शादीअ जी पक त ॾीं थो न? हा बाबा, पक ई सम्झ। ॾिसंदे हाणे ॾिसंदे इहे ॿई ख़ुशियूं गॾु ॾिसंदे। ठीकु आहे बा, हाणे मां हलां थो पठल ॾे। बाबा मां में पठल खे कहिड़ी ख़बर मंगणे जे सामान जी? बाबा सॼो ॻोठु शादी मंगणीअ जो सामान पठल खां ई लिखाईंदो आहे। अरे बाबा तूं पठल खे हल्को न सम्झो। हा, पठल हिकु सपूरंज ज़ाइफ़ा अथई। हा मुंहिंजी शादी जेकॾहिं बाबो ज़ोर थो भरे त पोइ मूंखे बि शादी करणी पवंदी। छा थी वियो आहे? अमा, ओ मां, अमा, ओ मां। जिन भूत जिन भूत, ईदे जो भूत? छा थी चवण? जिन भूत, ईदे जो भूत। ईदे जो भूत। माना त इहा सॼी शरारत न ईदे जी आहे। ठीकु आहे ईदा, मां तोखे चङी तरह ॾिसां थो। चइबो त मुंहिंजी माउ खे मुंहिंजी ज़रूरत पइजी वई, तॾहिं मिलण थी चाहे मूंसां। न रहीस बाबा, जीजा त तव्हां सां मिलण ई न पई चाहे। पर वो छा? मुंहिंजी माउ मूंसां मिलण पई चाहे? हा, पर हू आहे न ॾाढो जुड़ियो। उन जीजा ते ज़ोर भरियो त रईस वारिस खान तव्हांजो पुटु आहे। हा, अबे हाकिम खान जे पग जो वारिस आहे। उन सां हिकु भेरो ज़रूरु मिलो, उनखे तव्हांजी ज़रूरत आहे। इहो जुड़े अमा साईं खे चयो? हा बा, ॾाढे जुड़े जे इसरार ते ई त अम्मा जीजा राज़ी थी ऐं मूंखे तव्हां ॾे मोकिलियईं। ऐं अॼु ई अॼु अम्मा जीजा तव्हां सां मिलण थी चाहे। हा, छा तूं इहो सच थो चवीं? हा बा, हेॾो से नूर मिठे जो कसम। पर इहो रेशन ढा, एक्सक्यूज़ मी, ईदे जा गीदा सदाई खाली। वठी दा 5000 रुपया ऐं पंहिंजा गीता फुलका। अल्लाह आबाद कदई नंढा रहीस। हा, पंज भला अॼु त ईअं सम्झ तो ईदे जी ईद कराए छॾी। हा, ईदा तकड़ो भल महिरबानी नंढा रहीस। ईदा हल ना मां इहो शादी छाजी? मां त तुंहिंजे इहो वाता ॿुधण लाइ बेताब हुयसि। कर न कर वो जी तो डरे भड़काए उसका पर था रे के माने टाड़ा
ईदो परे थी त पोइ न जुड़े खे कयूं था पूरो वहीं बि असां वैस सालार खान जे ॻोठ में आहियूं हिन तरफ़ असां महफ़ूज़ आहियूं सब्र इंतज़ार कयो पोइ थो कयां हिनखे ठड़क ठड़क ठा अरे दादा छा हाल आहे कुझु बि चङो भलो तव्हां तकिड़ो ॿार बचा ढोढ गोड़ो पाड़ो बनी ॿारो सफ़ा टाटा ई मज़े में जानतियूं जोड़ मतार करार हेॾो होॾो सभु ख़ैरु लॻो पिया न दादा ॿियो मुना वाहिदा अरे मिली आहे नंढे रेस वारस खान सां हा दादा बड़काए आयोमांसि बड़काए आईसीं ॻाल्हि ॻाल्हि दादा ॻाल्हि मतिलब त अम्मा जीजा जो न्यापो बड़काए आयोमांसि हा पोइ भला छा चयो नंढे रेस दादा मञे त सफ़ा कोन पियो हो साईं मां बि एलाज मिंथ करे पेरनि ते किरी पियोमांसि बा पोइ चई त ई दातू मुड़िसां भलो कही आयो हेॾो पंधु करे हल मां तुंहिंजे करे ई अम्मा जीजा सां मिलण ईंदुसि ऐं साईं चए पियो त बाक़ी जेके जीजा सूर ॾिना आहिनि न उहे दिलि ते लिखियल आहिनि आख़िर तूं राज़ी त करे आयसि न हा दादा अहिड़ो राज़ी करे आयो आहियां अहिड़ो राज़ी करे आयो आहियां जो हाणे नंढो सरकार भले घोड़े वांगुरु ईअं ज़ूज़ टकंदो भॻो ईंदो इहा बकवास ईदो ख़तम बि कंदो या जेको पियो यखी आणंदो ठीकु आहे बा ठीकु आहे तूं हली जीजा खे ॿुधाए मां बि अचां थो हा ठीकु आहे दादा मां भला थो ठीकु आहे भला दादा या ॾे ताल वाली पर्ची छा जी खई अथई वरी हिन निभागी खे अलाए छा यादि आयो जो वापसि मोटी आयो आहे अबाईदा जावेद पुट जी मंगणी थो करायां ही कुझु सामानड़ो लिखरायो अथव सो वञा थो पठल खां मंगणी गूंगे जी वाह 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 हाणे त माना ईदे जा खाली गीता भरबा न अरे हो जमालो अरे वाह वाह जमालो अरे हो जमालो वाह वाह जमालो वाह वाह जमालो अरे जेको खटी आयो ख़ैर सां हो जमालो तूं त ॾिसो ये तो वेठो नचे नाच चुके हैं जाए जो अरे हो जमालो वाह वाह जमालो अरे मुझे खटी आयो ख़ैर सां वरी हेॾो बि हो जमालो हेॾो बि हो जमालो हेॾे दादा हेॾे एक्सक्यूज़ मी हो जमालो वाह वाह जमालो दिल त चवे थी त ॿिन्ही खे ठड़क ठड़क ठा कयां हिनखे बि हाणे ई वञणो हुयो बाबा वारस खान ई तो बि सफ़ा मशकुरो लॻो पियो अलाह हयाती ॾींदुसि रब पाक वधाईंदुसि छा जी बाबा ठीकु आहे ईअं था कयो जावेद हेॾे आ हेॾे बाबो वियामा में पठल जे दुकान ते तुंहिंजे मंगणे जो सामान लिखराइण बाबे अलाए छो ॾाढी देरि कई आहे भला तूं हुनखे वठी अच हाणे वारो कर न बाबो हिकिड़ो पोड़ो मुड़ुस आहे ॿियो नज़र बि घटि अथसि किथे थाबड़िजी किरी न पवे हाणे तूं वञी वठी अचीसि वञा थो वञे बि कोन थो वञ न थी छा बाबा एॾी देरि की वञी मामे पठल जे दुकान ते वेही रहे ख़ैर त हो न हा शेरल पुट वेहिजी वियुसि पठल सां ॻाल्हियुनि में ऐं हिन पने ते सॼो जावेद पुट जे मंगणीअ जो सामान लिखरायो वठो
बाबा मामे पठल खां पने ते छा छा लिखराई? अबा शेरल मंगणे जो सभु सामान सुईअ सॻे ताईं लिखियो आहे पठल हिन पने में। हाणे वञो हे सॼो सामान वञी बाज़ार मां वठी आ, छो त हिक ॿिनि ॾींहंनि में जावेद पुट जी मंगणी कंदासीं अबा। हा हा खिल खिल। शादी खां पोइ त हूअं ई पिटींदे, छो त महांगाई एॾी थी वई अथई। अबा शेरल छॾीस त भल ख़ुशि थिए, छा महांगाई कंदी, अलाह मालिक आहे, आख़िर मंगणो तो थे जावेद पुट जो। बाबा जावेद सां मिड़ई मज़ाक थो कयां, बाक़ी जावेद जी ख़ुशी अहिड़ी धाम धूम सां कंदुसि जो ॾिसण वारा दंग रहिजी वेंदा। आख़िर शेरल जो भाउ आहे त मज़ाक त कोन्हे न। जावेद पुट जी शादीअ खां अवल तूं बि शादी कर। बाबा जेकॾहिं हिन घर में वॾ छोकिरी हूंदी त जावेद पुट जी समूरी शादीअ जो सामान सभु कुझु ॾाज ॾेवण पाण कंदी अबा। बाबा जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे न त पोइ भली मुंहिंजे लाइ बि का सुघड़ हथ कर। अरे बाबा रुगो तुंहिंजे हा जी देर आहे। बाबा सम्झ त तुंहिंजे लाइ सुघड़ ऐं सपूरनि छोकिरी मूं ॻोल्हे छॾी आहे। खोड़ल वारी धीउ नच नच रोईंदासीं पोइ नच ई मल। अरे मुझा बच्चा सदको वने माओ छा मां मां जे पेरनि में त जन्नत हूंदी आहे, उहे तूं मूंखे परे छो थी करी मुंहिंजी जन्नत खां? न मुझा बच्चा, मां तोखे पंहिंजी जन्नत खां परे कीअं कंदसि? तूं त मुंहिंजो सहारो आहीं, मुंहिंजे दिलि जो टुकड़ो आहीं। पर हा मूंखे इहो त ॿुधाए त अॼु इहो पेरनि ते किरण जो को सबबु त हूंदो, हाँ ॿुधाए। जेकॾहिं ॿी का ॻाल्हि आहे त ॿुधाए न मूंखे, शर्माई छो थो? माउ आहियां तुंहिंजी। भला माउ खां कहिड़ो लिकाइण, पैसा खुटा आहिनि छा? न मां, वारिस खान खे पैसनि जी का खोट आहे? त बाक़ी कहिड़ी ॻाल्हि आहे? ॿुधाईंदे न त माउ खे कीअं ख़बर पवंदी त पुट जे मन में छा आहे? ॿुधाए न मूंखे कहिड़ी ॻाल्हि आहे? हाणे ॿुधाए बि खणी जीजा अम्मा खे, लजूड़ा कीअं जाइ जा। न मां इहो शादी शादी छा जे? मां त तुंहिंजे इहो वाता ॿुधण लाइ बेताब हुयसि। तूं ॾिस जाए पुट, कामोरीअ सां शादी मां तुंहिंजी वॾी धूमधाम सां कंदसि, सॼो राज ॾिसंदो। पर मां छो कंदसि मां पंहिंजे बचड़े खे पंहिंजी जन्नत खां? हाँ छो कंदसि? हे इहे ॾींहं त मां पंहिंजे रब खां घुरिया हुया। मां वञी हाकिम खान खे ॿुधाए थी अचां, मुंहिंजी त दिलि ख़ुशि करे छॾी मुंहिंजो पुटड़ा। अम्मा मोटी थी अचां, छॾ त ॿुधाए मां। अच्छा थी बस। अम्मा मुंहिंजी ॻाल्हि तव्हां जेकॾहिं जुड़ीअ खे ज़िंदा ॾिसणु चाहियो था त जुड़ियो ज़िंदा ई सही। पर मां हिकिड़ी ॻाल्हि पुछंदुसि, इहा असां आज़माइश सम्झूं या जुड़े मथां रहमदिली? मजबूरी। मजबूरी? जुड़े जो जीअण मुंहिंजी मजबूरी आहे।
अम्मा मुंहिंजी ॻाल्हि जिन अखियुनि जा ॻोढ़ा वही वही अखियुनि जे बेट खे सुकाए छॾियो ऐं पलकुनि खे हिकु फुड़े जे लाइ तरसाए छॾियो। पर उन्हनि अखियुनि में ॻोढ़ा सावण जी मींहं जीअं वसनि पिया। दर्द जो चाड़ आहे या ख़ुशियुनि जा लुड़क जे अखियुनि जा बंद टुटी गलनि ते ॿोॾ करे छॾी अथसि। कामोरी दी अखियुनि जे दरिया जी ख़बर पवे ई नथी। कॾहिं त अखियुनि जे कपड़नि ते चुरियूं पइजी वञनि थियूं ऐं अखियुनि जो बेट पाणीअ जे फुड़े लाइ थो तरसे ऐं कॾहिं त अलाए किथां खां अखियुनि जो दरिया थो भरिजी वञे। तारो तार थी अखियुनि जा तुनरा वही था हलनि ऐं कॾहिं वरी अखियुनि जे कपड़नि खे टूणियूं ॾेई सभु कुझु लोड़े था छॾनि। जीजा अम्मा नंढो रे सालार खान जी ॻाल्हियुनि खां बाज़ अची वेंदो ऐं तोखां माफ़ी वठी सुठो इंसान थींदो। काश कामोरी काश उहो ॾींहुं अॼु थिए। मां त उन ॾींहं खे ईद जे चंड जियां थी ॾिसां। जीजा ॻाल्हाइस न। कामोरी धीअ जीजा ॻाल्हाइस। जेको एतिरा ॾींहं मुंहिंजे जीअ खां जुदा रहियो मूंखे हिकिड़ी फोन बि न कयई ऐं जॾहिं मिलियो त चिड़ियो लड़ियो मूंखां हक़ घुरियई ऐं मुंहिंजो हक़ मां जो हक़ कोन्हे। मुंहिंजो हक़ त मूंखे ॾियण ई न चाहियई। हिकु मां जो हक़ हूंदो आहे न इज़त मोहबत ऐं एतिराम उहो त मूंखे न ॾिनई। पोइ मां हुन सां छा ॻाल्हायां? अॼु त फोन कई अथई न। ॻाल्हाइस जीजा ॻाल्हाइस न। हिन दिल में त नफ़रत भरियल आहे वारिस खान लाइ पर छा कयां? जीजा नफ़रत न पर मोहब्बत भरियल आहे। पर उहा मोहब्बत तूं पंहिंजे अंदर जे कब्रिस्तान में दफ़न करण थी चाहीं पर उहा दफ़न नथी थिए। एहसास खत्म थियो एहसास खत्म थियो जा रिश्ता थिया दुश्मन मिसल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल। अम्मा न्यापो करे मिलण भी चाहे थी पोइ मुंहिंजी कॉल रिसीव छो थी करे? वैसे तव्हां फोन करे जुड़े खे छो बचायो असांजे हथां मरण खां? ॿियो मुंहिंजे ठीक निशाने ते हुयो तव्हांजे फोन जे करे बची वियो। वैसे आख़िर अहिड़ी कहिड़ी नौबत आई जो तव्हां ने पोड़े खे जीअण ॾिनो? शाहू वक़्त चढ़ंदे सभु कुझु ॿुधाईंदुसि त जुड़े खे ज़िंदा छो छॾियो। ठीकु आहे रेस तव्हांजी मर्ज़ी। तव्हां जेकॾहिं जुड़े खे
ज़िंदा ॾिसणु चाहियो था त जुड़ियो ज़िंदा ई सही। पर मां हिकिड़ी ॻाल्हि पुछंदुसि त इहा असां आज़माइश सम्झूं या जुड़े मथां रहमदिली? मजबूरी मजबूरी? जुड़े जो जीअण मुंहिंजी मजबूरी आहे। त वारिस खान इन पोड़े ते रहम करे। तोखे त ख़बर आहे मुसीबत जो ॿियो नालो वारिस खान आहे। वारिस खान जेकॾहिं वसे त वॾो फुड़ो, जे कड़के त कहर ई कहर। अहिड़ी कहिड़ी मजबूरी अची रेस जो इन पोड़े खे मौत जे मुंहं मां बचायो तो? हर ॻाल्हि ॿुधाइण तोखे लाज़मी न आहे। जुसा सम्झा छॾ पंहिंजे भाउ खे, करड़ो कंहिं जाइ। रेस रेस कावड़ा छॾी न रेस वारिस खान खे। जुसा अञा रहेस थो कावड़ जे शाहूअ मथां। मोकिलियो बि त रहेस पाण हुयो न। राणा रेसनि जे न अॻियां थिजे न पोयां। इन कुराड़े खे माल खां ई पाण मोकिले ऐं कावड़ जे बि पाण थो। ठहियो ठहियो, हू रेस आहिनि, उन्हनि जी मर्ज़ी आहे। हू रेस आहिनि त पोइ हुकुम बि असां ते हलाइनि ऐं कावड़ जन बि असां ते। हाणे तूं चिप कर। जुसा मां हलां थो, ॻोठ कमु आहे, शाम मां अची तव्हां सां मिलंदुसि। ठीकु आहे। अदा जुसा मां नहीं हलां थो, मूंखे हिकु ज़रूरी कमु आहे। ठीकु आहे सोडा। हा जाऊ कान तोखे बि को कमु यादि पियो आहे छा? वञ। कावड़ छा थो करी? अरे बाबा हू रेस आहिनि, कावड़ कंज खिली ॻाल्हाइनि, असां छा था करे सघूं? छोटर रबू दर के तालो लॻल आहे। हादन घर खे तालो हणी पुलिस जी भउ खां किथे लिकी वियो आहे। पर गुला इन घर में लिकियल ज़रूर हूंदी। शरफू सोचां थो त भित ते चढ़ूं। हा भित ते चढ़ंदासीं ऐं हा अंदरि ॾिसंदासीं गुला आहे न। ना रबू न, जेकॾहिं असां भित ते चढ़ंदासीं पाड़े वारनि काई ॾिठो न असां लाइ वॾो मसइलो थी पवंदो। चवई सच थो शरफू, वाकई भित ते चढ़ंदासीं त मसइलो थींदो। त पोइ ठीकु आहे, ताले खे था भञूं। शरफू वरी ॾिसी आ। नहीं बेबी ना इते तो कोई काने को। ठीक आहे, लॻे थो त शमशो हादन गुला खे किथे लिकायो आहे। अरे केरु आयो? रघु तूं? दे ख़बर शमशू पुट, हादन गुला किथे आहिनि? हादन गुला? कहिड़ी गुला? केरु केरु? गुला मूसे जी भाॼाई बहारो जी ज़ाल गुला काथे लिकायो अथव? मूंखे का ख़बर न आहे कहिड़ी गुला, कंहिंजी गुला। ॿुधाए थो या हाणे गोली सिधी? ॿुधाए थो ॿुधाए। ओ इहा जवानप ॾेखार न। हाणे ॿुधाए हादन गुला किथे आहिनि?